उन नाज़रीन खे असां ॿुधायूं जेकी ॼाणणु चाहिनि था उन बारे में त तव्हां छा पुछणु चाहींदो अयास खां? मां उन्हनि खां उन्हनि पॉलिटिकल वे जे हिसाब सां सवाल अदी 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 जी मां उन्हनि खां इहो पुछंदसि तव्हां आवामी तहरीक जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? तव्हां ॻाल्हाए सघो था पहिरियां अयास तव्हांखे ॿुधे थो ॾिसे थो तव्हां सां ॻाल्हाए थो। कौसर अवामी तहरीक जो मुस्तक़बिल इन ते डिपेंड थो करे त असीं सभु कीअं था परफॉर्म कयूं ऐं असीं रुॻो परफॉर्म था कयूं रुॻो असीं कमु था कयूं या उहो कमु अहिड़ो था कयूं जेके सिंध जे माण्हुनि खे पज़ीराई बि मिले। जेकॾहिं असां सिंध जे माण्हुनि जे मफ़ादनि ऐं उन सां गॾु सिंध जे माण्हुनि जे दिली तमन्नाउनि वारो कमु कंदा रहियासीं, थकिजी न वेठासीं ऐं जेको असांजो यूथ आहे जेको नौजवान नस्ल आहे उनखे मोबिलाइज़ कयोसीं ऐं उनखे रुॻो सियासत जे पोयां न पर कौसर उन नौजवान खे इहो बि चयोसीं त उहो अंग्रेज़ी सिखे, मैथमेटिक्स सिखे, उहो IT सिखे। असांजो नौजवान या हूंदो आहे रुॻो पढ़ाई जे पोयां या हूंदो आहे रुॻो सियासत जे पोयां, पर हू सियासत बि करे उन सां गॾु मैथमेटिक्स में, इंग्लिश में, IT में, लॉ में, वकालत में इन्हनि शयुनि में अॻिते वधे ऐं पोइ उहो वरी अवामी तहरीक में कमु करे त पोइ ज़बरदस्त मुस्तक़बिल आहे। बिल्कुलु तव्हां ऐं माना पनीर साहिब वांगुरु घणे पासे जी शख़्सियत थी? तो सर थोरा तो तव्हांजो जो तव्हां इतराए ॾिनी मुंहिंजे उहो घण पासा कोसर इन करे आहियूं जो असीं हिकु इंतिहाई ग़रीब घराणे सां तालुक़ु रखूं था। जेको ग़रीब माण्हू हूंदो आहे न उन वटि न हूंदो आहे बाबे जी का मिल्कियत, न हूंदो आहे ॾाॾे जी ज़मीन, न का फैक्ट्री हूंदी आहे, न भित ते टंगियल के तलवारूं हूंदियूं आहिनि या मीरनि जे ज़माने जा ऐं करुड़नि जे ज़माने जा पिस्तूल टंगियल हूंदा आहिनि, हरण जूं खलूं, शींहं जूं खलूं, वॾियूं गाॾियूं कुझु न हूंदो आहे। पोइ उनखे पढ़णो पवंदो आहे तमामु घणो, उनखे तमामु घणी महिनत करणी पवंदी आहे। तंहिंजे करे असीं ग़रीब माण्हू असांजी सॼी विथ असांजो सॼो सहारो आहे पढ़ाई ऐं ॼाण थोरी थोरी करे माकोड़ी वांगुरु दाणो दाणो करे ॿिर में जी पहुचायो अथऊं, उनजे करे मिड़ई थोरो एतमाद अची वियो आहे। जी असांजो साथ बिल्कुलु तव्हां सां गॾु आहे। बिल्कुलु कौसर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी। जी जेसिताईं तव्हांजी हथपड़ जिदोजहद हलंदी असांजो साथ जी आख़िरी दम ताईं तव्हांजो साथ आहे। वॾी महिरबानी कौसर फुल फोटो तव्हांजी, ख़ैरपुर जी, विसरियो वाण जी ऐं इन सॼे इलाइक़े खे भाउरनि ऐं भेनरुनि जे साथ जी ज़रूरत आहे। थैंक यू। तव्हां हाणे ख़ैरपुर ज़रूरु दौरो कजो। ऐं ज़रूरु अॻे गुज़िरियल महीने बि तव्हां वटां मटे वियो हुउसि कंदकोर ऐं गौसपुर धरणे में वेंदे, पर हाणे ख़ैरपुर में ज़रूरु तरसंदुसि तव्हां। हा त ज़रूरु मां तव्हांखे मीडिया जे थ्रू दावत ॾियां थी। तव्हां हाणे दावत पकी थी वई। अदी अयास खे अकेले दावत तव्हां बचिजो, तव्हां मूंखे वणंदा आहियो। या सभु ज़ोरी गाॾी में माण्हू जॻह हूंदी आहे न हूंदी आहे त न मां बि हलंदुसि त अॻे परेशान थी वेंदा दादा हाणे हिनखे चयो त आहे हाणे तव्हां एज़ अयास ड्राइवर थी अचिजो। न असीं हिकु ॿिए जी गाॾी ड्राइव करे ठीकु आहे, महिरबानी अदी, थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। ऐं ड्राइवर खे ज़रूरु हलंदुसि मां अहिड़ो जे रूबरू ऐं हरफन मोला शो बिज़नेस जो हीरो ऐं डायरेक्टर एंकर ऐं होस्ट मलेशिया में पंहिंजा ड्रामा फिल्माईंदड़ दूरदर्शन लाइ प्रोग्राम कंदड़ अहिड़ो जो नौजवान मुंहिंजो हुजे कंपेनी अञा छा खपे। बसि हिनखे तव्हां नंढो भाउ बि हुजे ऐं नंढो भाउ हुजे। अच्छा असां ॾिसो माण्हू तव्हां केतिरो प्यारु कंदा, ख़लूस आहे माण्हुनि जे दिलि में तव्हांजे लाइ, त हिकिड़ी तव्हां में हिकिड़ो करंट असांखे फील थींदो आहे छाकाणि त जॾहिं तव्हांजा प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं त तव्हांखे जेकॾहिं बि हींअर बि जेको मौक़ो मिलियो त आउं कंहिंखे ऑब्ज़र्व पई कई तव्हां जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियो त ॾाढनि सुठनि मिसालनि खे ॻंढींदा आहियो। पूरो पैकेज हूंदो आहे तव्हांजे हिकिड़े मौक़े खे जॾहिं तव्हांखे मौक़ो मिलंदो आहे ॻाल्हाइण जो, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ जॾहिं पेश कंदा आहियो हिकिड़ो पूरो पैकेज हूंदो आहे हुन में। पोइ फलाणे जो मिसाल हूंदो, फलाणे बुक जो जेको राइटर हूंदो हिन लिखियो, जॾहिं असां हिते पहुतासीं त हीअ पास थियो त हीअ थियो। ॿियनि खे खोड़ सारियूं शयूं हिकिड़े ई दफ़े तव्हां डिलीवर करण जी कोशिशि कंदा आहियो या पंहिंजे दिमाग़ जे अंदरि जेके शयूं ॿियनि दिमाग़नि ते पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियो। सही था चओ, ऐं हुन ॻाल्हि खे वरी दोहराईंदुसि त जेको ग़रीब घर जो ॿारु हुजे थो जंहिंजी माउ प्राइमरी टीचर हुजे, पीउ जेलनि में हुजे, नानो मस्जिद जो पेशमाब हुजे मुंहिंजो, ॾाॾो ॻोठ में रहंदो हुजे, पुफियूं प्राइमरी उस्ताद हुजनि ऐं पियो ऐं अम्मा उहे कॾहिं म्यूज़िक ऐं उन्हनि जी परफॉर्मेंस में हुजनि। हिकिड़ो ग़रीब माण्हू कोहिस्तान, उन में कोहिस्तान में पाणी न थिए, ठटे जुमशाही जे इलाइक़े में ज़मीनूं आबादी न हुजनि, हैदराबाद में डॉक्टर कॉलोनी ऐं पठान कॉलोनी में नंढड़ी जाइ हिकिड़ो कमिरो, पोइ उन माण्हूअ में उनखे जॾहिं सभु कुझु ठाहे थो न माण्हू उनखे हिकिड़ो बल्कि किन हालतुनि में ओवर कॉन्फिडेंट थियो वञे त आई कैन मैनेज एवरीथिंग। छाकाणि जेके माण्हू वटि पंहिंजे सोनो चमचो खणी अचे थो माउ पीउ, उहो हर वक़्तु निहारे थो कंहिं ॿिए ॾांहुं मदद ॾांहुं। त आउं फासी पियुसि त बाबा हूंदो, ॾाॾे जी मिल्कियत हूंदी, चाचो सूबेदार आहे, मामो वज़ीर आहे, पर जे माण्हू कुझु न आहे ऐं वरी पठान कॉलोनी ऐं डॉक्टर कॉलोनी में ॿियनि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे विच में रहे ऐं उते नीलामी कपिड़ा पिया हुजनि। मूं पंहिंजी ज़िंदगी जो अधु वक़्तु
मूंखे नीलामी पेंटूं ऐं शर्टूं हूंदियूं 5 रुपए 2 रुपए वारियूं पाए अच्छा। ऐं उहो नीलामी शर्ट फर्स्ट क्लास लुंडा मां वठी लुंडा जा कोट वठी फर्स्ट क्लास जोराब बोराब बूट वठी नया पुल ताईं उहे 9th 10th ते पाए बीठो हुजे स्कूल में माण्हू डेस्क ते चढ़ियो बीठो असांजो हुजे 80-85% माण्हू जेको बि हिन मुल्क गरीब मुल्क जो ज़ाहिर असां गरीब मुल्क आहे उन अवाम बि गरीब आहे अञा त हुन ते गुज़ारो हले पियो हाणे उन मां सॼे असांजे घर जी माहौल इहो आहे त कपिड़ा मानी घर गाॾी इहे इररिलेवेंट आहिनि या ग़ैर अहम आहिनि अहम छा आहे त तव्हां छा असांजे घर में मुक़ाबिलो जॾहिं थींदो आहे न त छा पढ़िया आहियो कहिड़ो किताब अयाज़ कंहिंखे वधीक यादि आहे फैज़ केरु पढ़ियो आहे लतीफ़ जो फलाणो सुर केरु पढ़ियो आहे नसीम खरल सिराज जो किताब पढ़ाॾो सोई सॾ मरण मूसिया पढ़ियो नसीम खरल जो चोटियूं दर पढ़ियो सादत हसन मंटो पढ़ियो कृष्ण चंद्र क्या मेरी यादों के चुनार पढ़ियो गोरकी पढ़ियो वाल्ट विटमिन पढ़ियो शेली पढ़ियो कीट्स पढ़ियो हाणे इहो सॼो मुक़ाबिलो आहे इन मुक़ाबले जे करे जॾहिं माण्हू थिए थो त पोइ ॿियूं शयूं इररिलेवेंट थी वञनि न पेंटूं पाण में मुक़ाबिलो थिए मुक़ाबिलो इहो न पर कचहरी में शाइरी ॿियो असांजे घर में सॼो ज़ोर इहो आहे उहो बाबा विधो आहे बाबा जो सॼो ज़ोर आहे त आख़िरी मंज़िल जो हुसूल उहो उन खां वधीक अहम आहे सॼो प्रोसेस जेको शेख हयास चयो आहे न त केरु चवे तोखे ॻोल्हींदे मुंहिंजी उमिरि अजाई वेई ॻोल्हा ख़ुदि बि त आज़ादी आहे सारी उमिरि सजाई वेई ॻोल्हा जेका आहे जुस्तजू उहा मैटर थी प्रोसेस में मज़ो प्रोसेस में बिल्कुलु ऐं असां वटि कॉलर मौजूदु आहिनि असांजो हेलो हेलो ख़ुदा ॾिनो शाह जी जी पेशावर जी जी संगे हाल दे ख़ैर जोड़े अदा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तासू सिंगे जी दोस्तो असांजा ख़ुदा ॾिनो शाह मौजूदु आहे जेको पाण असांजो KTN न्यूज़ रिपोर्टर आहे पेशावर जो इन करे आउं चयो त पेशावर पछतो ज़ाहिर आहे कुझु त लॻ राज़ी ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहिनि दुआऊं अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो अल्लाह से महिरबानी अदा अयाज़ मौजूदु आहे अदा ख़ुदा ॾिनो जी अयाज़ साहब असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पहिरीं अस्सलाम वालेकुम तव्हांजे प्रोग्राम में सजाद साहब अयाज़ साहब असां ॾिसूं पिया ॾाढो दिलचस्प प्रोग्राम आहे ॾाढो मज़ो पियो आयो त दिलि चयो छो न प्रोग्राम में ख़ैबर पख्तूनख्वा जी शिरकत हुजे ज़रूरु ख़ुदा ॾिनो शाह वेलकम सो इन करे असां शरीक थियासीं प्रोग्राम में अयाज़ साहब सां मुंहिंजा 2 सुवाल आहिनि हवाले सां पुछंदुसि हिकिड़ो अयाज़ साहब सिंध में ख़ासि तौर ते तव्हां अख़बारुनि में रोज़ पढ़ंदा हूंदो त जेके प्यार जा परिणाम थियनि था ऐं 2 महीननि खां पोइ पढ़ंदो त उहे यादि नारियूं क़तल थी वञनि थियूं तलाक थी वञनि था या गिरफ़्तारियूं थियनि थियूं जेको इहो अमल जारी आहे इन अमल खे तव्हां कीअं ॾिसो था ऐं उनखां अलावा मुंहिंजो ॿियो पॉलिटिक्स जे हवाले सां सुवाल आहे तव्हां खां त ईंदड़ चूंडूं 1.5 साल खां पोइ मुल्क में थींदियूं ख़ासि तौर ते सिंध में जेको क़ौम परस्त अलायंस आहे तव्हांजो उन में उनजी पोज़ीशन तव्हां कीअं था ॾिसो ऐं छा उहो सिंध में केतिरी सीटूं खणी अचण जी पोज़ीशन में आहे ऐं या जेको हिन वक़्तु जेको सिंध जी सियासत ते कब्ज़ो आहे जंहिं दौर जो ख़ासि तौर ते शहरी दौर जेका पाण खे दावेदार सम्झे थी शहरी हक़नि जी उन जो कब्ज़ो आहे छा सिंध जो उन दौर मां आज पोइ क़ौम परस्तनि जे खटे अचण खां पोइ थी सघंदो या न थी सघंदो ख़ुदा ॾिनो शाह साहब आउं तव्हांजे पोएं सवाल जो पहिरीं जवाबु थो ॾियां ऐं पहिरें सवाल जो पोइ जेको असां अलायंस ठाहियो आहे तव्हांजी वॾी महिरबानी अदा ख़ुदा ॾिनो इन खां अलावा को गानो ॿुधंदव जी सजाद साहब आउं गुफ़्तगू ॿुधंदो रहंदुसि ऐं कोशिशि कंदुसि हिकु विच काउंटर सुवाल कयां अयाज़ साहब खां अच्छा हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त जेको असांजो सिंध प्रोग्रेसिव नेशनलिस्ट अलायंस आहे सपना उनजो बुनियादु विधो हो असां 8 अक्टूबर ते जॾहिं लॉन्ग मार्च जो बुनियादु विधो तॾहिं उन हम आहंगी लाइ हिकिड़ो हारमनी लाइ तव्हां ॾिठो त कंदकोट खां मूं ऐं अवामी तहरीक शुरूआति कई अॻिते हली सपना ठहियो ऐं असांजी कोशिशि आहे सपना जे समूरनि कंपोनेंट पार्टीज़ जी त असीं इन अलायंस खे अॻिते खणी हलूं उन में असांजा जेके ॿियूं 3 कंपोनेंट पार्टीज़ आहिनि उन्हनि जो ॾाढो सुठो कोऑपरेशन आहे ऐं आदमशुमारी जे हवाले सां बि सभु उन्हनि नेशनलिस्ट जो हिक ॿिए सां कोऑपरेशन आहे ॿियो वरी जेको अली काज़ी साहब KTN ऐं काविश जे हवाले सां आगाज़ कयो आहे सिंध जा माण्हू तब्दीली जे हवाले सां पंहिंजो रोल प्ले कनि उन सां बि सिंध में हिकिड़ो ॾाढो पॉज़िटिव रिस्पॉन्स पियो पैदा थिए त इलाही सारनि घणनि प्लेटफॉर्म्स तां सिंध में हिकिड़ी बेचैनी आहे मुआशिरे खे तब्दील करण जी हाणे उनखे असीं कल्टिवेट कीअं था कयूं इलेक्शन जे ॾींहंनि में उन्हनि ते उन जो दारोमदार इन ते बि आहे त असीं रुॻो अलायंस न असांजा उमेदवार अहिड़ा हुजनि असीं पंहिंजा कैंडिडेट्स अहिड़ा आणियूं जिन जो दामन पाक हुजे जेके वॾेरनि वांगुरु करप्ट न रही रहिया हुजनि जेके वज़ीरनि वांगुरु रुॻो सरकारी माल ते न हुजनि जिन ते को भतेखोरी जो के कब्ज़ागिरी जो कंहिं ग़लति इलीगल कम जो उन्हनि ते इल्ज़ाम न हुजे साफ़ दामन पाक दामन माण्हू जेकॾहिं असां आंदा ऐं सही नमूने प्लान कयोसीं ऐं नेशनलिस्ट पंहिंजे रिवायतुनि खां अॻे जीअं हटी हाणे हिक ॿिए जो एहतराम पिया कनि
जीअं असांजा GSN क़ौमी मुआज़ जा STP जा ॿिया दोस्त रसूल बख्श फलीह साहब खे पंहिंजो वॾो सम्झी उनजी इज़त एतिराम था कनि, जीअं असीं मोहतरम GM सैयद साहब खे पंहिंजो इल्मी अदबी हवाले सां उन्हनि जे कॉन्ट्रीब्यूशन खे एप्रिशिएट कंदे असीं उन्हनि जो रिस्पेक्ट था कयूं, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी रिस्पेक्ट था कयूं। हिकिड़ो सिंध में कलेक्टिव एतिराम जो जेको माहौल पियो जुड़े उनखे जेकॾहिं असीं खणी अॻिते वधियासीं त सपना ऐं नेशनलिस्ट ऐं अल्टरनेट फोर्सिस सुठो कमु कंदियूं। हाणे पहिरीं ॻाल्हि जेका आहे त ॾिसो, पसंदि जी शादीअ जे बुनियादी हक़ में आऊं आहियां। पसंदि जी शादी असांखे इस्लामी हवाले सां, दुनिया जे समूरनि मज़हबनि, यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स जे हवाले सां, पाकिस्तानी आइन जे हवाले सां, आइन जा आर्टिकल 34, 36 उन्हनि जे हवाले सां औरत पसंदि जी शादी, फैमिली, उन्हनि जे तक़दुस जी ॻाल्हि कयल आहे। पर पसंदि जी शादी इन बुनियाद ते त माण्हू हिकिड़ो एडवेंचर करे मोबाइल फ़ोन जे ज़रिए सिम जे ज़रिए इश्क करे ऐं पोइ अॻियां पोयां ॾिसण खां सवाइ, कैरियर जे बारे में सोचण खां सवाइ, नंढियुनि भेणुनि जे मुस्तक़बिल जे बारे में सोचण खां सवाइ, राजनि ऐं क़बीलाई जहिड़नि ऐं खून रेज़नि जे बारे में सोचण खां सवाइ रुॻो सिम ते राति जो सिम मटाए ऐं पैकेज जे 4 रुपए ते माण्हू इश्क करे ऐं पोइ घरां 3 कपिड़नि में रवानी वञे ऐं पोइ सॼा 2 क़बीला, 2 ख़ानदान, 2 बिरादरियूं लोड़ींदियूं रहनि, इन जे आउं ख़िलाफ़ु आहियां। तंहिंजे करे अहिड़ो घस कढिजे जंहिंमें माण्हू पंहिंजे पहिरीं कैरियर ते ज़ोर ॾे, असांजूं नियाणियूं पहिरीं पंहिंजी पढ़ाई ऐं पंहिंजे मुस्तक़बिल ते सोचीनि, पोइ जॾहिं 25 साल 26 साल जी उमिरि खे पहुचनि त माइटनि खे राज़ी करण जी कोशिशि कनि, जे न थियनि त पोइ पंहिंजो हक़ ज़रूरु एक्सरसाइज़ कनि, पर 18, 19, 20 साल में एडवेंचर करे घरां निकिरणु, इन सां मुआशिरे में फ़ाइदनि जे बजाए नुक़सानु वधीक। आया साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां तफ़सीली सवालनि ते ॻाल्हायो। उन खां अलावा जेको तव्हां पहिरें जेको ॿिए सुवाल जो पहिरियों जवाबु ॾिनो, उन ते हिकु गुज़ारिश के बि तव्हां ॾिठो हूंदो जेके ॾियारा मल्हाया विया, दरिया जो ॾियारा या गुलनि जो रखा करण वारा ॾियारा, तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि में सिंध जा समूरा मज़लूम माण्हू बि दरिया ते गुल खणी बीठल हुया, पर उहे हुकुमरान जेके जमायत में जेके शामिल आहिनि, पार्टियुनि में शामिल आहिनि, उहे माण्हू बि गुल पिया विझनि असांखे पाणी घुरिजे। ख़ुदा नशा इहा ई त ज़्यादती आहे, इहा ई त ज़्यादती आहे त अयाज़ लतीफ़ पली जो ख़ुदा शाह ऐं सजाद सुहाग दाह कनि त लाकअप में कैदीअ खे मार पई मिले त SHO वरी तव्हां सां गॾु ॿाहिरि अची पाण नारा हणणु शुरू करे त लाकअप में तशद्दुद बंदि कयो। SHO खे त तशद्दुद ख़ुदि बंदि कयो। जी अदा सजाद, तव्हां हेॾां अचो भला। तव्हां बिल्कुलु तव्हां जस्ट किडिंग, मज़ाक थो कयां। तव्हां वाकई सहाफ़ी आहियो ऐं जेको पहिरियां चयो दादा मां ॿुधंदुसि ऐं काउंटर क्वेश्चन कंदुसि, उहो तव्हांजो क्वेश्चन अखियुनि ते। तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण। ऐं तव्हां सां बसि जेको तव्हां गाने जी ॻाल्हि कई पे त अयाज़ साहब कहिड़े म्यूज़िशियन खे या कहिड़े सिंगर खे पसंदि कंदा, उहो गानो असां ॿुधंदासीं। वरी महिरबानी तव्हांजी कॉल कंदी दादा। थैंक यू वेरी मच। सफ़ा पक्को सहाफ़ी डायनामिक नौजवान। टाइम जी नाज़रीन, ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्दी मोटूं था।